गंबट मां सां ख़बर शेयर कयूं पिया। मुनीर खोड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट लॻे लारकानो खैरपुर रोड ते दरिया वारी पुल वटि सरकारी दवाउनि खे साड़ण जो वॾो ज़ख़ीरो हथ। रहवासियुनि जो हेल्थ खाते जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज। गंबट लॻे लारकानो खैरपुर रोड ते सरकारी दवाऊं मरीज़नि खे इस्पताल इंतज़ामिया न ॾियण करे केतिरियूं ई दवाऊं रोड जे कप ते नामालूम माण्हुनि तरफ़ां साड़े रख कयूं वयूं। मीडिया टीम जाइ वारदात ते पहुची तफ़सील वसूल करे वरिता। रहवासियुनि असलम बुध, गुलाम सरवर बुरडो, हमीद बुध ऐं ॿियनि चयो त असांजे हद में अगड़ा रूरल हेल्थ सेंटर जेको गिम्स इंतज़ामिया हवाले थियल आहे ऐं ॿियो राज़ी देरो बेसिक हेल्थ यूनिट आहे जेको PPA शाह जे इंतज़ाम हेठि हलंदड़ आहे। ॿिन्ही इदारनि जी हालत इहा आहे जो ईंदड़ मरीज़नि खे हिक टके जो बि दवा नथी मिले। हर ईंदड़ मरीज़ खे ॿाहिरां जी दवा लिखी ॾिनी वञे थी, पर अफ़सोस त हिते तमामु बहितरीन दवाऊं सीरप थेलियूं साड़ियूं वयूं जेका असां रहवासियुनि सां वॾी ज़्यादती आहे। काश ही दवाऊं बेपहुच मरीज़नि खे ॾिनियूं वञनि हा त कंहिं ग़रीब जो दवाउनि ते आयल ख़र्चु बचाईंदे हिकु वेलो मानी खाई सघे हा। हुननि सिहत खाते जे वज़ीर अज़रा पेचुओ ऐं वस वारनि खां पुरज़ोर अपील कंदे चयो त हिननि कुदे अमल में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हितां जे रहवासियुनि खे सिहत जूं बहितर सहूलतूं मुहैया कयूं वञनि जीअं हितां जा रहवासी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि।